पहिरें त सभिनी दोस्तनि खे जेको आहे ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी दोस्तनि खे मुबारक हुजे। त नई वीडियो में तव्हांखे ख़ुशि आमदीद चऊं था। मां मौजूदु आहियां सैनिमा रोड ते जेका आहे ख़ूबसूरत ऐं प्यारी जेका आहे घटी सिंगारी वेंदी आहे हर साल, उते जेको आहे त मां मौजूदु आहियां। त अॼु जेको आहे पूरी दुनिया में जेको आहे जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जोश ऐं जल्दी सां मल्हाई पई वञे, पर जेको आहे ॿियनि शहरनि जी ख़बर न आहे। ॿिए शहर में जेको आहे जश्न ईद मिलादुन्नबी कहिड़े नमूने सां मल्हायो वेंदो आहे उहो तव्हांखे जेको आहे ॾेखारियूं था। रैलियूं जेकियूं निकिरंदियूं आहिनि, तमामु नौजवान जेका जोश ऐं जज़्बे सां हूंदा आहिनि, उहो बि तव्हांखे जेको आहे ॾेखारियूं था। त फ़िलहालु जेको आहे तव्हांखे मां घटी जो विज़िट करायां थो। दोस्तों ये घटी जेका आहे तमामु प्यारे नमूने सां जेको आहे सजाई वेंदी आहे। राति जो जेको आहे लाइटां बि हूंदियूं आहिनि। कोशिशि कंदुमि जेको आहे त राति जो जेको व्यू आहे उहो बि तव्हांखे जेको आहे तो ॾेखारींदासीं। ऐं वाहिद घटी आहे जेका ॾेरगी में हर साल जेको आहे तमामु प्यारे ऐं ख़ूबसूरत नमूने सां जेको आहे सजाई वेंदी आहे। दोस्तों ये घटी तव्हांखे जेको आहे कीअं लॻी? जेकॾहिं घटी पसंदि आई त कमेंट ज़रिए जेको आहे ज़रूरु आगाह कजो। हाणे जेको आहे असां हलूं था जेको आहे रैली जी तरफ़, ऐं तव्हांखे जेको आहे रैलीस ॾेखारियूं था। हिन टाइम जेको मौजूदु आहियां मां मिलाद चौक सैनिमा रोड ते। हिते जेको आहे हर तरफ़ इस्लामी झंडा जेका आहिनि मौजूदु आहिनि।
दोस्तों उम्मीद किया तो ये वीडियो पसंद आई होंगी। जेकर वीडियो पसंद आई तो वीडियो के लाइक है, चैनल के सब्सक्राइब जरूर कर। मिलता नेक्स्ट वीडियो में। इजाजत दींदा, खुदा हाफिज़।